सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे जेको सपना साकार न थींदा आहिनि उन जो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे असां पंहिंजे सपननि खे छॾे करे असां ॿिए पासे हलिया वेंदा असां जेको हिक ॿिए खे इज़त ॾे हाणे हिक ॿिए जी चाहत पूरी करण जी चाहत रखीसीं उहा पूरी थी वई। असांजी चाहत दोस्ती खाधो पीतो घुमणु फिरणु ॿियनि पासे हली वई ऐं जॾहिं बि असां कंहिंखे रोकियो सही चवण जी कोशिशि कई भई सही थियो उते असांजा हथ खॼिया उते असांजा लफ़्ज़ हलिया उते असांजूं ॻाल्हियूं हलियूं तव्हांजो सॼो घरु असां नर्क करे छॾियोसीं पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾियोसीं। तंहिंजे करे जीवन जे सपननि खे असां साकार कयूं कॾहिं बि पंहिंजी इज़त भाग नसीब क़िस्मत रहमत खे ठोकर न मारो। कॾहिं बि पंहिंजो पाण खे अहिड़ो ख़्वारो ख़राबु न कयूं जो पंहिंजो पाण खे दूरि करे छॾियो। असां चङी चीज़ खे चङो सम्झूं ग़लति चीज़ खे ग़लति सम्झूं। असां पंहिंजे घर खे ख़ुशियुनि जो गहवारो सम्झूं। असां सम्झंदासीं त उनखे क़बूल कंदासीं मुसीबत सम्झंदासीं असां तबाह करे छॾींदासीं। जेके असां सपना साॼासीं ॿिए खे सुख ॾियूं असां हिकु दफ़ो ॾेई त ॾिसूं जो आनंद ॾिसूं छा थींदो आहे। कॾहिं असां चङो हली करे ॾिसूं पोइ जीअं सचे साईं जो मिसाल आहे न इहो रस्ते सां विया पिया भाई रामन गॾु पोइ भाई रामन खे आदत हूंदी मज़ाक करण जी कंहिंखे तंग करण जी हुनजी नेचर हूंदी कंहिंखे न कंहिंखे परेशान करिणो ई आहे भई कंहिंखे कुझु न कुझु चवणो ई आहे ॻाल्हाइणो ई आहे हुनजी हिकिड़ी आदत हूंदी मज़ाक जी। तो जीअं वञे पिया हिकिड़ो कमु कंदो कहिड़ो ग़रीब हा जा जीअं कमु कबो आहे त जुती कपिड़ा रखियासीं थिया पोइ होॾे कमु कंदो कहिड़ो हिकिड़ो पिया बने सां तो भाई राम चइसि बसि तव्हां हलो मां हिन सां थोरी मज़ाक कर तो साईं ॾिस तूं न छा कंदे उहो चयो ग़रीब दादा कहिड़ी मज़ाक कर चइसि बसि साईं तव्हां हलो मुंहिंजा जूता ऐं कपिड़ा बसि मां लुकाए करे रखंदुमि ॾाढो परेशान थींदो केरु आयो केरु खणी वियो मां हुनजो इंजॉय कंदो। हाणे साईं जो तोखे इंजॉय करणी आहे न सच साईं बि चए हा चए चङो हाणे ईअं कर मां तोखे पैसा ॾियां साईं जन पैसा करे ॾियसि भई पैसा कुझु जी जुती में विझ कुझु जे कपिड़नि में विझ चइसि पोइ मां इंजॉय दूरि कंदुमि जेको बि छा मिलंदो पोइ परेशान न थींदो पैसा ॾिसंदे अञा ख़ुशि थींदो हिनखे कहिड़ी तकलीफ़ वेंदो पोइ छा थींदो पोइ परेशान थींदो हेॾो न ॾिसंदो मां झाड़ियुनि में लिकी करे वेंदुमि ॾिसां केतिरो परेशान थींदो आहे मूंखे त इंजॉय करणी आहे। तॾहिं साईं जन चयोसि तो मज़ो वठिणो आहे न तुंहिंजो ॾिस कीअं थींदो आहे चयो जीअं चयो साईं जन खे पैसा ॾिना उन ॿिनी जूतनि में बि कुझु पैसा विझी छॾियोसि कुझु कपिड़नि में बि विझी छॾियोसि। हाणे हो त वीचारो परियो वेठो जो वीचारो मिसकिन तो जंहिंमहिल हे झाड़ियुनि में लिकी करे वेठो उहो मोटियो तो जीअं पंहिंजा कपिड़ा खयां उन ॿ सिका कढिया हिन हेॾे तकियो हुनखे कोई ॾिसण में बि कोन आयो को वियो बि कोन्हे पुठी थी कहिड़ो कंहिंखे ॾिठो बि कोन आयो बि कोई कोन पैसा काॾो आया कीअं आया छा थियो कीअं आहे वीचारो हेॾे होॾे ॾिसे पियो वरी जीअं जुती में पेर विधो त जुती में हिनखे कुझु लॻो वरी जुती मूंखे उनमें कुझु सिका निकिता वरी ॿी जुती में पेर विधे उनमें बि कुझु निकिता हिन हेॾे वरी तके पियो अखियुनि में कोई आहे बि कोन को नज़रियो बि कोन ॾिठोसि बि कोन पैसा इहे आया के छा थियो तव्हांजो ॾिसंदे ॾिसंदे आहिस्ते आहिस्ते जो मुंहुं ऐं हथ मथे खॼणु शुरू थिया ऐं मालिक खे अरदास मालिक तुंहिंजो शुकुर आहे तुंहिंजी रहमत आहे मुंहिंजे बचनि लाइ कुझु हुयो बि कोन मां ॾाढो ॾुखियो मूंखे खाधो बि कोन हो आयो बि कोई कोन तूं हले पाण कीअं ॾिना किथे ॾिना मुंहिंजा बचा बुख ते तव्हांजो ॾिसंदे ॾिसंदे हिनखे मालिक जो एॾो शुकुर निकिरे पियो अखियुनि में जो पाणी अचे पियो
जो हक़ीक़त में भाई रामन खे एतिरो तो उन में प्यार हो आनंद आयो जो उहो कंहिंजी बि अखियुनि में पाणी अची वियो मालिक मां उनखे तंग पियो करां पर हक़ीक़त में जो कंहिंखे सुख ॾियण में सुख आहे ओतिरो दुखी करण में सुख आहे न। तंहिंजे करे असां पंहिंजे सुख जी शुरूआति पंहिंजे घर सां कयूं, पंहिंजो पाण सां कयूं, पंहिंजे सपननि सां कयूं, ॿियो कुझु बि न कयूं।